ॿुध किथे मूंसां धोखो त न कंदी शादी त कंदी न मूंसां न न मां तोसां धोखो कंदसि ईअं थी कोन थो सघे। हा बाक़ी रहियो शादी जो सवाल त मुंहिंजी हिकिड़ी शर्त आहे। शर्त उहो कहिड़ो? मां ॿुधायां थी उहो इहा जो पहिरियां तूं ढोलू खे ठीकु कंदे हुन खां पोइ मां तोसां शादी कंदसि। ठीकु आहे ॾिस मूंसां धोखो न कजांइ ईअं न मूंसां धोखो करे शादी न करी न त न मां वरितो तबला वॼायां। न चरिया मां तोसां धोखो न कंदसि ऐं ढोलू उहो त मुंहिंजो भाइरनि जी आहे। ठीकु आहे त पोइ मूं ढोली जो बंदोबस्तु करे छॾियो आहे उन लाइ 3 रत जी थेलियुनि जो बंदोबस्तु कयो आहे। हाल त हली हुनजी तबियत ॾिसूं। अच्छा कौन बचसा दर्द तेरे विच रो रो मर वैसा आपे सुन सी एक दी मर वैसा कौन बचसा नाग मुंह पाले वॾो कयो आ हर महिल तूं मूंसां फॾो कयो आ भल जा घुमी ॾिस तूं सिंध जा समूर शहर मुंहिंजी शिकारपुर दिल में कंदई घर हेकर हलिया ओ मुंहिंजा दिल बर। डॉक्टर साहब छॾियो हलो पाण हलूं था। ओ जड़ी थी मस्त जवानी तेरी आ रात सुहानी जड़ी थी मस्त जवानी तेरी आ रात सुहानी वे हो यार कयूं प्यार ओ छॾे वञा वञा ओ छॾे वञा वञा। डिस्पेंसर जी सर ही छा मसला है ढोलू फनकार करे कावड़ी थी वियो। सर जॾहिं खां हिनखे थैली लॻी आहे न उन थैलीअ में सिंध जा जेके बि फनकार हुया न उन्हनि जी थोरी थोरी रत शामिल हुई। ओह नो यस ॿुध कल ग़लती में जो कल ढोलू खे ग़लति थैली लॻी वई पर अॼु हुनखे मूं सही थैली हणाई आहे। इंशाल्लाह इन थैली सां उनखे वॾो फ़र्क़ु पइजी वेंदो। हाँ बिल्कुल रोज रोज त भला अहिड़ी थैलियूं त न चढ़ंदियूं न हैरत अंगेज़। अॼु ॾिसूं था कोशिश कयूं त मतां तबियत में सुधार अची वियो हुजेसि। न न हलूं था पाण तूं दिलि जाए कर इंशाल्लाह अॼोकी थैली में वॾो असरु हूंदो। ठीकु आहे ओके पाण हलूं। हाँ। ओके ढोलू हाणे तबियत कीअं आहे? माण्हू करे थी वियो। अरे ढोलू ये कुत्ते जी आवाज़ तो कढी वे बिल्ली ये कुत्ते मां बिल्लो कीअं थी वए? गॾा गॾा अथई वरी गॾ अरे डिस्पेंसर जी सर वरी छा मौज आहे वरी हिनखे कहिड़ी थैली लॻाई अथव रत जी? वेरी सॉरी सर अॼु जेकी रत जी थैली हिनखे चढ़ी उन थैलीअ में जानवरनि जो रत थोरो मिक्स हुयो। ओह नो तूं त मर हेॾे छा ख़्याल आहे हींअर हली ढोली जी तबियत ॾिसजे। हाँ डॉक्टर साहब मां ढोलू लाइ इलाही परेशान आहियां। वो वेचारो इलाही बीमार आहे ऐं कल्ह बि तव्हां ॾिसो पिया त उनखे कहिड़ी ड्रिप चढ़ी हुई। सो अॼु ॾिसूं उनजी तबियत। पर मां तुंहिंजे लाइ इलाही परेशान आहियां। छा ॿुधी बस ढोलू ख़ुशि थिए त पाण ठक पक करे था वठूं। ठीकु आहे नी? ठीकु आहे अच त हलो हली अच।
ढोलू केड़ा हाल आहिनि हाणे ठीकु आहे ख़ुशि आहे हाणे वो डास्कर साहब अल्लाह कसम असांजी सिर बचा वो ही असांखे पाले हली 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 गालो करे चङी वरी हिनखे छा थियो चलो टीचर कर मत चलो चलो कढ़ाई में सोचता हिड़ी कर बदतमीज ओ जाने मन अॼु मां तोसां हिन पिस्टल जे ज़ोर ते वरी निकाह कंदो सां पर जबरी निकाह त गुनाह आहे पाप आहे जबरी निकाह गुनाह है पापा तू परे थी टकरियाणीअ जा भाउ परे थी गुनाह है पापा त पोइ क़बूल कर न मां जहिड़े हिन सोणे ख़ूबसूरत तू सुहिणो आहे शहज़ादे खे मां ॿुधी मरां मां तोसां शादी न कंदसि डॉक्टर साहब बचायो मूंखे जे तू नथो मुड़ी न डॉक्टरियाणीअ जा भाउ हिनखे लंगड़ीअ वारी गोली हणींदुमि न न न न मां नथी चाहियां क़बूल आहे न ये किए मुसादो को हिन सां शादी न न न न न न न न चुप कर वे वो मुझे सिर खणंदो मारे छॾींदो पोइ तूं शादी करी हे न मुर्दो हीअं था कयूं डॉक्टर हल त ॿई भॼी था हलूं हा अचो मां भॼी हलण लाइ बि तयार आहियां ये किए ए मारे छॾींदो मूंखे मां वञां थी ओ नो डिस्पेंसर इन्हें भागे ढोलूंगे अॼु वरी कहिड़ी रत चाढ़ी हुयो अॼु हिनजे भागे जेकी रत चाढ़ी छे न उहो वॾो कचे जो भाड़े हुयो